आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची जे सहकार सां आर्ट्स काउंसिल लाड़काने पारां 12 जून खां 18 जून ताईं सिंध थिएटर फेस्टिवल 2023 लाड़काने जे शहीद जुल्फिकार अली भुट्टो ओपन एयर थिएटर में जारी आहे। मुख्तलिफ़ मौज़ुअनि ते पेश थींदड़ स्टेज नाटक आर्ट्स काउंसिल लाड़काने के रौनक बख्शे छॾी आहे ऐं रोज़ानो थींदड़ स्टेज ड्रामनि में तारीख़ी ड्रामा पेश कया पिया वञनि, जिन में मुआशरे में थींदड़ मुख्तलिफ़ मौज़ुअनि खे पिणु फोकस कयो वियो आहे। क्या करें, दिल नहीं करता, मतलब के दिल का भाव नहीं होता। ठीक है, अब तुम जाओ ना, अब आने वाले होंगे। हाँ, अब मैं जाऊँ। हाँ, अब तुम जाओ। बहुत घूम जाओ, अब मैं जाऊँ। ठीक है। कराची आर्ट्स काउंसिल जे सदर अहमद शाह जे सहकार सां पेश थींदड़ ड्रामनि में हिकु उर्दू ड्रामो निकम्मा बि पेश कयो वियो। अल्लाह तो हमारा है ना, तो क्यों दिल छोटी करता है? क्यों ना करूं दिल छोटी, हाँ क्यों ना करूं, यहाँ तो कमाने वाला कोई नहीं और ऊपर बेटी का दाज देवन, ये सब कैसे होगा चावल? सब हो जाएगा, सब हो जाएगा। हमारी जो वसीयत होगी हमारे बेटी को देंगे, कम थोड़ी करेंगे। खाली हाथ तो बेटी को रुखसत नहीं करेंगे, यहाँ तो खाने के लिए कुछ नहीं और वो तुम्हारा निकम्मा बेटा कुछ भी नहीं करता। हिन सिंध थिएटर फेस्टिवल 2023 में पहिरें ॾींहं ते सुकरात, ॿिए ॾींहं ते दिलबर जान, टे ॾींहं ते मोहिन जो पड़ाडो, चौथे ॾींहं ते विञायल वजूद, पंजे ॾींहं ते मूरख उञ मरन ऐं छहें ॾींहं ते निकम्मा पेश कयो वियो, जॾहिं त आख़िरी ॾींहं ते घुंघरू पेश कयो वेंदो। लाड़काने में स्टेज ड्रामनि जे हवाले सां अदाकारनि, लेखकनि, आर्ट्स काउंसिल लाड़कानो जे उहिदेदारनि मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ख़ुशी थी आहे त आर्ट्स काउंसिल जी तरफ़ां लाड़कानो सखर ऐं इन्हनि खे जेके 7 ड्रामा मिलिया आहिनि त आर्टिस्ट त ॾाढा ख़ुशि थिया आहिनि ऐं इन खां सवाइ जेका पब्लिक आहे असांजी, जेका केॾांहुं बि नथी वञे, उहे बि डेली एतिरा अचनि था ऐं ख़ुशी वधीक उहा थी आहे त असांजा जेके माण्हू आहिनि, अदड़ियूं आहिनि, अदड़ा आहिनि जेके आहिनि, उहे ॿाहिरि निकिरी इहे ड्रामा ॾिसनि था ऐं जेके बि ड्रामा थियनि पिया से इस्लाही ड्रामा आहिनि। असांजो कराची आर्ट काउंसिल जे ताउन सां ही जेको असां वटि 7 ॾींहंनि जो फेस्टिवल थियो, तमामु बहितरीनु फेस्टिवल थियो, जंहिंमें 7 डायरेक्टर हुया ऐं हुन में 7 जेके राइटर हुया। हे फर्स्ट टाइम जेको आहे कराची आर्ट काउंसिल जे ताउन सां लाड़काने आर्ट काउंसिल में फेस्टिवल थियो आहे, तमामु बहितरीनु थियो आहे। अहिड़ा मौक़ा असांखे जेकॾहिं फराहम कया वेंदा आर्टिस्टनि खे त असां उन्हनि जा शुक्रगुज़ार रहंदासीं ऐं असां इहा उमेद कयूं था आर्ट काउंसिल कराची वारनि मां त असांखे अहिड़ा ॿिया बि इवेंट ॾींदा त जीअं असां हिते प्रोग्राम कयूं। ही कराची आर्ट काउंसिल जे तरफ़ खां असांजे लाइ ईअं सम्झो ख़ासि तोहफ़ो आहे ऐं सैयद साईं अहमद शाह साहब जी वॾी महिरबानी जीअं असांजे लाड़काने वासियुनि जे लाइ ख़ूबसूरत असांखे 7 ड्रामनि जो जेको फेस्टिवल ॾिनो ऐं असांजी आर्ट काउंसिल लाड़काने जे तरफ़ खां उनखे सुहिणे नमूने सां असांजा उहिदेदार, असांजे लाड़काने जा फनकार, असांजे साहबी बिरादर जेके बि सुहिणे नमूने उन्हनि खे खई हलियाऊं। सभ खां पहिरीं त कराची आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान जी महिरबानी आहे जो आर्ट्स काउंसिल लाड़काने वारनि खे हिकु बहितरीनु इवेंट ॾिनो अथनि जेको 7 ड्रामनि ते मुश्तमिल आहे ऐं उन्हनि सखर वारनि खे बि ॾिनो जेको बि 6 ड्रामनि ते मुश्तमिल हो असांखे बि। ये मेरा फर्स्ट एक्सपीरियंस नहीं है, मैं लाड़काना में आगे तकरीबन 3-4 मरतबा मैं आ चुकी हूँ और ये मेरा सेकंड थिएटर है यहाँ पे। हमेशा मुझे यहाँ बहुत ज़्यादा प्यार मिला, वार्म वेलकम करते हैं लाड़काना वाले, तो उम्मीद करती हूँ ये शो भी ज़रूर कामयाब होगा और लाड़काना वालों ने हमेशा जैसे प्यार दिया इस बार भी मुझे वो बहुत सारा प्यार देंगे। तमामु सुठो कमु आहे ऐं पब्लिक जे लाइ स्पेशली ॾाढी इंटरटेनमेंट आहे। लेडीज़ बि असां वटि अचे पई ऐं जेंट्स बि अचनि पिया ऐं माण्हू पंहिंजे दुख तकलीफ़ खां निकिरी करे हिकिड़ो एंटरटेनमेंट वठनि था, खिलनि था, ख़ुशि थियनि था। इन खां वधीक आर्टिस्ट खे ॿियो छा घुरिजे। ख़ुशाइन ॻाल्हि आहे, ज़बरदस्त ॻाल्हि आहे त आर्ट्स काउंसिल कराची जे सदर मोहतरम असांजे अहमद शाह साहब जन पहिरियों दफ़ो असांजे आर्ट्स काउंसिल लाड़काने खे 7 ड्रामनि जो फेस्टिवल ॾिनो आहे। दोस्त ज़िक्र जीअं करे बि आया त सखर बि अहिड़ो फेस्टिवल थियो आहे, पर कल्चर डिपार्टमेंट खां पोइ, नापा खां पोइ हे आर्ट्स काउंसिल कराचीअ जो असांजे खे सिंधी ड्रामा करण जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म हुया करणु ऐं असांजे आर्ट्स काउंसिल्स खे ड्रामा ॾियणु ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं मुसलसिल जेको आहे 7 जेके ड्रामा आहिनि उहे तमामु सुठनि राइटरनि जा आहिनि, सुठा डायरेक्टर में शामिल आहिनि, सुठा अदाकार शामिल आहिनि, सुठियूं अदाकारूं जेके आहिनि सिंध जूं जेको नाले वारा अदाकार नसीर नाज़ समेत खोड़ सारियूं अहिड़ियूं अदाकाराऊं जिन हिन में कमु कयो आहे
ऐं मुख़्तलिफ़ जेके मौज़ूअनि खे जेको आहे फोकस कयो वियो आहे, जेके मुआशिरे जी अकासी कनि पिया उन हवाले सां जेको आहे माण्हू ताईं मैसेज पहुचायो वञे ऐं रोज़ाने जो बुनियाद ते माण्हू खे तफ़रीह बि मिले पई, मैसेज मिले पियो ऐं माण्हू तमामु ख़ुशि थिया आहिनि। सभ खां वधीक पहिरियों त महिरबानी तव्हां मेहरान टी वी वारनि जी जिन असां फ़नकारनि खे यादि कयो ऐं असां तव्हांजा थोराइता आहियूं। ऐं मां इहो ई चवंदुसि त असां आर्ट काउंसिल कराची वारनि जा वधि में थोराइता आहियूं, जंहिं आर्ट काउंसिल लाड़काणे खे ही 7 ड्रामा ॾिना ऐं हिन लाड़काणे में ईअं सम्झो मेलो मचो पियो आहे, त असां थोराइता आहियूं आर्ट काउंसिल कराची जा बि ऐं शाबस आहे हिन असांजे हिन लाड़काणे जे उहिदेदारनि खे जिन पाण पतोड़े जिदोजहद करे महिनत करे ही ड्रामा वधा ऐं ही पब्लिक खे हेॾी सारी तफ़रीह था ॾियनि। मज़ा या डायलॉग्स हिन ड्रामे में आहे मुंहिंजो अमजद कुल सां आहे, सो उर्दू ऐं सिंधी में आहे। अरे बाबा निभागा कमाते क्यों न हो, अरे इस उम्र में तुम्हारा बाप खिलौना ऊपर सर पर रखकर सारा दिन घूमता है धूप में और तुम घर में बैठकर रोटियां तोड़ते हो, अरे कमाते क्यों नहीं हो निभागे। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे में हलंदड़ हिन ड्रामा फेस्टिवल में हज़ारे मर्द औरतूं ड्रामा ॾिसण लाइ रोज़ानो अचनि था ऐं हिन घुट ऐं बूसट वारे माहौल में अहिड़ा ड्रामा थियण ते लाड़काणे वासी पिणु ख़ुशि नज़र आया। लाड़काणा आर्ट काउंसिल जे जेके बॉडी आहे उन जेको 7 ॾींहंनि जो फेस्टिवल ड्रामा जो शुरू कयो आहे, निहायत ई बहितरीनु लाड़काणे जे माण्हुनि जे लाइ न सिर्फ़ु तफ़रीह जो सबबु बणियो आहे, पर उन सां गॾु गॾु हिन ड्रामनि में तमामु वॾो मैसेज आहे, वॾो पैगाम आहे क़ौम जे लाइ, माण्हुनि जे ज़िंदगीअ में तब्दीली आणण जे लाइ जेके राइटर महिनत कई आहे ऐं डायरेक्टरनि जेका कोशिशि कई आहे, तमामु सुठो सवण आहे। सुठी ॻाल्हि आहे, हिन में वैरायटी आहे, हर क़िस्म जा ड्रामा पेश कया विया आहिनि, उन में मज़ा बि आहिनि, संजीदा बि आहिनि और ड्रामा बि आहिनि, तमामु सुठा ड्रामा पेश थिया आहिनि, सुठी ॻाल्हि आहे तमामु। ऐं लाड़काणे में एंटरटेनमेंट कोन हुई, पर जेके 7 ड्रामा हलाया आहिनि, इहे 7 ई ड्रामा ॾाढी उन्हनि परफॉर्मेंस बेहद सुठी ॾिनी आहे ऐं असांखे ख़ुशी आहे। असां एप्रिशिएट था कयूं जंहिं बि इहे ड्रामा ॾिना आहिनि ऐं इहो लाड़काणे जे लाइ हिकिड़ो बहितरीनु कुर्ब कयो वियो आहे।